बाबा देर करे छड़ी। हू वियो आहे त मोलूअ खां हा कराए पोइ वापसि ईंदो। अमा अॻियां बि मोलू आहे जेको कंहिं खटर गराह खां घटि न आहे। एतिरी जल्दी हा करण वारो न आहे। जेसी ताईं समूरा मुर्दा कब्रू खोटे ॿाहिरि न आणींदो न उन दिलि खे सुकून न मिलंदो। मूंखे उमेद आहे त मोलूअ खां हा कराए पोइ वापसि ईंदो। अमा जेकॾहिं मोलू इनकार कयो न त पोइ वाइदो कर ॿीहर मूं ते शादी करण जो ज़ोर न रखंदी। मोलूअ खे राज़ी कराए वठंदासीं। अॼु न सुभाणे न महीने खां पोइ बि राज़ी कराए वठंदासीं। जेकॾहिं उन विच में ककर ऐं सोट गुलपरी जो तलाक थी वियो त पोइ अमा मुंहिंजे मथां ज़ोर न रखजांइ। इहा पुट तुंहिंजी सखणी उमेद आहे। हू एॾा त ज़ालिम आहिनि जो हाणे गुलपरीअ जो तां लाश ईंदो। हा मां तूं सही थी चवीं। मुंहिंजी बि इहा ई दुआ आहे त सोट गुलपरी पाण खे संभाले वठे। बस जिथे बि हुजे ख़ुशि हुजे। मालिक साईं हुनखे पंहिंजी अमान में रखंदो। बाक़ी तूं हुनजो आसरो लाहे छॾ। हाणे जेसिताईं ककर जीअरो आहे न बाक़ी गुलापरीअ खे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कोन मिलंदी। अदा मोलू जेका पंहिंजे विच में थोरी घणी नफ़रत आहे न हिन बिटी थियण सां उहा बि ख़तम थी वेंदी। भाऊ काइम पहिरियां नफ़रतूं ख़तम थियणु घुरिजनि बिटी पोइ कबी। जेकॾहिं न तव्हां पंहिंजी कावड़ थोरी घटि कंदव त इहे नफ़रतूं ख़तम थी वेंदियूं। तव्हांजो छोरो हिते ईंदो मूंखां माफ़ी जेसिताईं न वठंदो तेसिताईं मुंहिंजी नफ़रत ख़तम न थींदी। ठीकु आहे हाणे तव्हांखे इजाज़त आहे। हाणे तव्हां वञो मूंखे आरामु करिजो। ॿियो मिड़े ख़ैरु आहे न। ठीकु आहे भाऊ मोलू मां सुभाणे ई छोकिरे खे मोकिलींदुसि ऐं उहो अची तोखां माफ़ी घुरंदो। अदा जेकॾहिं सोडल तोखां माफ़ी थो घुरे छा तूं मुंहिंजो रिश्तो उन्हनि खे ॾींदे? माफ़ी घुरणु ईंदो न मां हुन सां अहिड़े अशर कंदुसि जो हू पंहिंजा वार पटींदो ॿाहिरि भॼंदो। न अदा न जेकॾहिं सोडल तोखां माफ़ी घुरणु अचे त हुनखे माफ़ करे छॾिजांइ ऐं मुंहिंजो रिश्तो हुनखे ॾेई छॾिजांइ। अदा हाणे हुननि खे जवाब ॾियण जी ज़रूरत न आहे। अदी हुते राज़ी आहे पोइ तूं ऐं मां छा था करे सघूं। सोडल वॾो टलो आहे मूंखां माफ़ी घुरणु कोन ईंदो। अदा तोखे थो लॻे पर मुंहिंजी नज़र में तूं ग़रीब ऐं सिधो सादो आहे। तोखे मुंहिंजो रिश्तो हिते करणो ई पवंदो। सूबेदार साहब मां सुभाणे शहर लाइ निकिरंदुसि ऐं मूंखे इहा ख़बर मिली आहे त मुराद वारा मुंहिंजे मथां हमिलो कंदा। जेकॾहिं तव्हांजी जान खे ख़तरो आहे त छा शहर वञणु लाज़मी आहे छा? मुराद वारनि खे कुर्की में फसायो आहे इन करे मूंखे घर खां ॿाहिरि निकिरणो ई पवंदो। मीर शाहनवाज़ खान तव्हां शींहं जे अॻियां पाण खे शिकार तौरु पेश कयो पिया। जेकॾहिं असां तव्हांखे बचाइण में नाकाम वञूं त पोइ मां पाण खे कीअं बचाईंदुसि उहो मां पंहिंजो बंदोबस्तु करे छॾियो आहे। हाणे तव्हांखे हिकिड़ो कमु करिणो आहे। ॻोठ खां ॿाहिरि वारो जेको चौक आहे उते पंहिंजे जवाननि खे तव्हां बीहारे छॾियो। जीअं ई इहे मुराद वारा मुंहिंजे मथां हमिलो कनि त तव्हांजे जवाननि जी जवाबी फायरिंग में मारिया वञनि। मीर शाहनवाज़ खान हू रूपोश न आहिनि जो असां हुननि मथां सिधियूं गोलियूं हलाईंदासीं। असां अव्हांखे बचाइण जी पूरी कोशिशि कंदासीं पर अव्हांखे बचाइण जी पूरी पक नथो ॾेई सघूं। हू रूपोश भली न हुजनि पर जॾहिं ॻोठ जे चङे मौज़ूज़ शख़्स खे मारण जी कोशिशि कंदा त छा उन्हनि खे बख़्श कयो वेंदो? सूबेदार साहब पंहिंजे बचाव में हलंदड़ गोलियुनि जे करे हू मारिजी बि सघनि था। ठीकु आहे मीर शाहनवाज़ खान असां तयारु रहंदासीं पर अव्हां पंहिंजे पूरे बंदोबस्त सां निकिरण जो। मूं पंहिंजी तयारी करे छॾी आहे। सुभाणे तव्हां बि तयारी कयो। सुभाॻो ॾींहुं हिन मुराद जे लाइ आख़िरी ॾींहुं हुजे। अमा साईं दुआ करे छॾिजो। अॼु मां रज़न वारनि तरफ़ वेंदुसि। मालिक साईं भलाई कंदो। ख़ुदा कंदो त मंसूर बाबा मथां समूरा केस ख़तम थी वेंदा। अमा साईं हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां वञी तयारी कयां। अम्मा साहिब हाणे उमेद जागी पई आहे। दिलि भरवसो ॾियारे पई त बाबा मंसूर आज़ादु थी ईंदो। रज़न वारा कोर्ट में वञी केस तां हथ खणी था वञनि।
त पोइ कहिड़ो सबबु आहे जो बाबा खे जेल में रखनि था? मूंखे ख़ौफ़ आहे त कंहिं ॿिए थाणे में मंसूर बाबा मथां का FIR न दाख़िल थी वञे। अम्मा साइण, ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो। मंसूर बाबा ज़रूरु ॿाहिरि ईंदो। असल में मीर शाहनवाज़ ऐं DSP साहब मंसूर बाबा खां ड्रिनल आहिनि ऐं हू नथा चाहिनि त मंसूर ख़ान ॿाहिरि अचे। अमा साण जेको हक़ जी राह ते हूंदो आहे न, उनखां राशी माण्हू डिॼंदा आहिनि। मंसूर बाबा हक़ जी राह ते आहे, ही कॾहिं बि उनखे शिकस्त नथा ॾेई सघनि। हक़ जी राह ते हलण वारनि लाइ मुश्किलातूं ज़रूरु ईंदियूं आहिनि, पर हू लुॾंदा आहिनि, ॿुॾंदा नाहिनि। अदा राति जो हू हितां नथा निकिरी सघनि ऐं असां सिज उभरण सां ई हिते पहुची विया आहियूं ऐं पूरो झंग ॻोल्हे अची हिते निकिता आहियूं। पोइ बि हुननि जो को ॾस पतो ई नथो पवे। ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं, या तूं शहर निकिरी विया आहिनि या त हुननि कंहिंजे घर में पनाह वरिती आहे। पर मूंखे पूरी पक आहे त हू शहर निकिरी विया आहिनि। हिते हू कंहिं वटि पनाह वठंदा? हिते हुननि जो को बि सॼण न आहे। हिते हिननि जो सॼण केरु बि न आहे, पर असांजा बि दुश्मन घणा आहिनि। उन्हनि मां ई कंहिं हिक जे घर हिननि पनाह वरिती हूंदी ऐं उन्हनि जी असां ते नज़र हूंदी। जॾहिं उहो इहो महसूसु कंदा न असां आसरो पले विया आहियूं, त पोइ हू हुनखे मोटर साइकिल ते खणी शहर जे रस्ते ते छॾे ईंदा। अदा हाणे छा सलाह आहे? बसि यार, हाणे असां ॿिन्ही खे वारे वारे सां हिते लिकी वेहणो पवंदो। ॿ ॾींहं ईअं कयूं था, जे हिते हूंदा न त पाण ज़ाहिर थींदा, न त पोइ आसरो लाइ शहर जो रुख खणी कंदासीं। जेके तो मोलू खे पादर आया न, पहिरियां वञी उन खां उन पादरनि जी माफ़ी वठो। बाबा जेकॾहिं मूं मोलू खां माफ़ी वरिती न त हू सम्झंदो त आऊं को वॾो ठाहकू आहियां ऐं गंद कंदो, ऐं पोइ मां बर्दाश्त कोन करे सघंदुसि, वरी ठोकींदोसांसि। पुट चवंदा न आहिनि त पंहिंजी गतीअ जे लाइ गॾा खे बि पेरे पवणो पवंदो आहे। बाबा हू त गॾा खां बि चट आहे, त ॿुधायो छा कयांसि? हाणे जॾहिं उन्हनि सां मिटी कयूं था न पुट, त तोखे उन्हनि जी इज़त करणी पवंदी। हा मां हाज़िर, तुंहिंजो हुकुम अखियुनि ते। सभ खां पहिरियां वञी मोलू जे पेरनि में किरी हुनखां माफ़ी थो वठां, पोइ ॿिया कमु कंदुसि। काइम तोखे छा थो लॻे त मोलूअ खां वञी माफ़ी वठंदो? मूंखे त ईअं थो लॻे त ही मोलू खे पादर हणी मोटंदो, बाक़ी माफ़ी कोन घुरंदो। छा हे ईअं कंदो? बसि हनीफ़ा, दुआ कर त ही माफ़ी घुरण वञे ऐं गंद न करे। जे गंद कहे त मोलू खे वरी पादर हणंदो। पोइ पक सम्झ त इहो रिश्तो बि कोन थींदो। हाणे तव्हां वञी पंहिंजी पोज़ीशन संभाले। सर, मूंखे त लॻे थो ही शाहनवाज़ ख़ान को ड्रामो त नाहे रचाए। हू असां सां ड्रामो त न कंदो। सर, उहो वॾो ड्रामेबाज़ आहे। किथे ईअं न थिए मीर शाहनवाज़ जे करे असांजूं नौकरियूं तेल न थी वञनि। जेकॾहिं मुराद वारा हमिलो कनि था त उन्हनि मथां सिधियूं गोलियूं हलाइण जी का बि ज़रूरत न आहे। सर, तव्हांजो जेको हुकुम हूंदो उन ते अमल कंदासीं। मुराद वारनि खे पोइते हटाइणो आहे, केर बि सिधी गोली न हलाए। सर, जेकॾहिं मुराद वारा पोइते हटण जी न कनि त पोइ तव्हां उन्हनि खे हेठि टंगुनि में गोलियूं हणिजो। ख़्यालु रहे मथे का बि गोली न लॻे। ओके सर। हाणे जल्दी वञी करे पोज़ीशन संभालियो। काॾे बलवर हल। तोखां माफ़ी घुरण जे लाइ आयो आहियां। वो मारी अच पाया अच, हिन कपिड़ो गयो आहे परे पे कुंड में, मुंहिंजा बूट साफ़ कर। हलिया। छा इहा तूं? छा त चवणु चाहीं पियो रे ख़ैराना? मुंहिंजो मक़सदु आहे त मां तोखां हथ जोड़े माफ़ी थो कयां। जेके मूंखां ग़लती थियो आहे न, मूंखे माफ़ कर। तो जेके गलतियूं कयूं न उहे मां न कई, पर तो जे पादर रहिया उन्हनि लाइ तोखे मुंहिंजो बूट साफ़ करिणो थो। न छा न? तोखे मुंहिंजे पेरनि ते हथ रखे माफ़ी घुरणी पवंदी। अदा जिते मिट्री कबी आहे त उते सभु कावड़ माण्हू छॾे ॾींदो आहे।
सोडल तोखां माफ़ी घुरण आयो आहे त तूं हुनखे माफ़ करे छॾ। अदी ईअं कीअं माफ़ कयांसि जेसि ताईं पेरनि ते हथ रखी माफ़ी नथो घुरे। तोखां वधीक सियाणी त तुंहिंजी भेण आहे। वो तोखां माफ़ी घुरी, हथ जोड़िया। हाणे तूं चवीं थो त तुंहिंजे पेरनि ते हथ रखां। कुझु हया कर। हाणे त तूं मुंहिंजो सालो थियण वारो आहीं ऐं हाणे तोखे मुंहिंजे पेरनि ते हथ रखणु घुरिजे। सालो टकर कर अची मुंहिंजो मूड ख़राब करे रखंदो आहे। हलिया छाजो सालो? अदा सोडल सां मुंहिंजी शादी थी वेंदी त तूं हुनजो सालो थिए न। पर अञा थी त न आहे न। हाणे शादी थियण में देरि कहिड़ी आहे मुंहिंजा साला साहब? ठीक आहे वञ। पंहिंजे महिने खां अथई मां पी ईअं ई वञ अथई त मोकिलीनि। जल्दी आयो मूंखे सालो चवणो आहे। बाबा वारा ईंदा, शादी जी तारीख़ ॾेई छॾिजांइ। मां तयारु आहियां। इन्हनि जूं मां हिन दर ते जुतियूं घसाईंदुसि। जल्दी सालो कीअं थींदुसि? ॿियो त मिड़ई ख़ैरु आहे न। त पोइ कयूं था तमामु मस्त कलंदर। निकिरण जी कयो। मूंखे लॻे थो इहा वॾी साज़िश आहे। निकिरो। मंथा जी बाबा साईं। ॾे हवाल। बाबा साईं मुराद तव्हांजी ॼाल फासी चुको आहे ऐं हुनजो निकिरणु तव्हां माल आहे। निकिरंदो बि कीअं? हिकु तरफ़ पुलिस, ॿिए तरफ़ खां मौजा माण्हू। हिन वक़्त ताईं त हू विच में सोघो थी चुको हूंदो। जे थोरी हिमत बि कंदा त लेटाए चंदसि। मुराद वारनि खे मारण जे लाइ चाल हुई। हाणे सर असांजे लाइ छा हुकुम आहे? असां फ़िलहाल हिन मामले में पवणु नथा चाहियूं। हाणे हितां निकिरण जी कयो। सर असां जेकॾहिं हलिया वियासीं त मीर शहनवाज़ खान नाराज़ न थी पवंदो। हुननि खे मूं पाण मां ॾींदुसि। तव्हां हींअर हितां निकिरण जी कयो। हलो। मुराद वारा त कोई जवाबी हमलो कान ई नथा। मुराद जी का चाल हूंदी? अॻिते हलंदासीं त फांसी पवंदासीं। थी सघे थो त मुराद अॻिते पंहिंजा हमरा लिकाए विहारिया हुजनि। उन लाइ ईअं ई हूंदो तॾहिं त मुराद पोइ हिते हटियो आहे। जेकॾहिं असां अॻिते वधियासीं त उन्हनि जे घिराव में अची ईंदासीं। उतार ते हली रहिस खां सॼा हाल हलियूं था, पोइ ॾिसूं हू कहिड़ो हुकुम ॾिए थो। अचो। ककर ऐं राधन वारा मंसूर खान खे छॾाइण विया आहिनि। हुननि जी कहिड़ी ॼाण सुञाण आहे जो मंसूर खान खे छॾाईंदा? निभागी रन उन्हनि जी ॼाण सुञाण खणी न आहे। हू केस त हथु खणंदा त मंसूर खान आज़ादु थी वेंदो। अदा मुराद चवंदो आहे त मंसूर खान हिते हिकु नेक माण्हू आहे ऐं जेकॾहिं हू ॿाहिरि अची वियो न त हिते अमन कराए वेंदो। अम्मा मां त राति ॾींहुं दुआऊं घुरंदी आहियां त अलाह करे तव्हांजे ऐं असांजे माण्हुनि में ठा थी वञे त हिते अमुन थिए। असां पाण में विड़ी मरी सघूं था पर ठा कोन थींदो। हिते जो वॾो शैतान त तूं आहीं मोह शिरड़ी। तूं मरंदे न त सभु अमुन थी वेंदो। पिट निभागी रन पिट। मुंहिंजे मरण खां पोइ बि अमन कोन थींदुई। छो चाहियो मुंहिंजे सिर खणण पोयां पई आहीं? अदा वारा अहिड़ा न आहिनि। जेकॾहिं तव्हां थोरो बि ज़िद घटि कयो न त पाण में ठही वेंदो। जॾहिं ही मोह मरंदो न उन खां पोइ वञी मुंहिंजो छोकिरो पेर ते ईंदो। बाक़ी हिन वक़्तु कतर संभाले पाण खे त कीअं संभाले? हे मोह शिरड़ी राति ॾींहुं हुन जा कन भरींदो आहे वेठो। तूं मूं मथां ॾोह न ॾे। मूं वारो छोरो मूंखां ॿ टे हथ अॻे अथई। उनखे इन हद ताईं पहुचाइण वारो बि तूं आहीं मोह चंद्रा। मालिक साईं कतो तो सभु विकी थी वेंदा। अदा मिठू मूं ख़बर ॿुधी आहे त चाचे कंहिं मारनि मोलू खां रिश्तो घुरियो आहे सोडल लाइ। न न नसीबा में मां शादी कंदुसि। उन सां त शादी करण जे ख़्वाब मां बि ॾिठी वेठो आहियां पर हू असांखे रिश्तो कॾहिं बि कोन ॾींदा। अदी जो जेकॾहिं बदो ॾींदासीं न पोइ इहो रिश्तो ज़रूरु ॾींदा। मुंहिंजो बदो ॾियण खां पहिरियां तव्हां पंहिंजो पाण में निबरो त नसीबा सां शादी केरु कंदो?
मां वॾो आहियां, अॻु में मां शादी कंदुसि। ॻाल्हि वॾे नंढे जी न आहे पुट, शादी उहो कंदो जेको घर हलाए थो, ऐं हिन वक़्तु घर मां थो हलायां आदि। इहा का वॾी ॻाल्हि न आहे, सुभाणे खां वठी मां घर हलाईंदुसि। ठीकु आहे, पोइ तूं 1 महीनो घर हलाए ॾेखार, पोइ तुंहिंजी शादी कराईंदुसि। अदा खुद ने 1 महीनो घर हलाईंदो, तेसि ताईं नसीबा जी शादी बि थी वेंदी। मां राति मोलू खां रिश्तो घुरण लाइ वेंदुसि। जेकॾहिं इहा ख़बर सोडल वारनि खे पई न त उहे तोखे दिलि ते कुटींदा। मां सोडल खां संग घुरण थोरा ई थो वञा जो हू मूंखे कुटींदा। कुझु ॾींहुं सबुर कयो, जेकॾहिं न नसीबा जो सोडल सां रिश्तो नथो थिए त पोइ तव्हां घुर कजो। अदी अॼु तूं ई मूंखे इहा जांच करे ॾे त नसीबा जो रायो कंहिं तरफ़ आहे। आशे भी इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां ऐं पुलिस जे विच मां इहो मुराद आख़िर निकिरी कीअं वियो। अवसे पुलिस वारा अञा कोन आया, उते मोटे हलिया विया। जेकॾहिं पुलिस वारा न असां सां साथ ॾिना त पोइ उन मुराद खे पूरो करे छॾियो आहे। बाबा साईं, सूबेदार लहरायो हुयो, हू इन मसइले खे पंहिंजे गिचीअ में न पियो विझणु चाहे। इहो पुछो त सूबेदार साहब खां ज़रूरु कबो त आख़िर उन ई छो कयो। बाबा साईं हाणे असांखे छा हुकुम आहे? मूंखे मुराद जो सिर घुरिजे, कीअं बि कयो, छा बि कयो, इन हमरा खे पूरो करे चो। बाक़ी रहियो पुलिस जो सुवाल त उन्हनि खे मां पाण ई पले छॾींदुसि। बाबा साईं जेकॾहिं अॼु पुलिस जो आसरो न हुजे हा त असां पंहिंजो बंदोबस्तु पूरी हिसाब सां कयूं हा। तव्हां कंहिंजो बि आसरो न कयो, वञी पंहिंजो कमु कयो, कीअं बि कयो, छा बि कयो, ॾींहं दिलि में हिन मुराद खे मूंखे पूरो करे आणे ॾियो। ठीकु आहे बाबा साईं, हिकिड़ी ॿी कोशिशि बि करे था ॾिसूं। तव्हांखे त ख़बर आहे आशिल जो धत ते हिकु, मुड़ुसु पटी ते पूरो। अचो मूंसां गॾु। मंठार तोखे छा थो लॻे, ही मुराद खे माण में कामयाब वेंदा? बाबा साईं, मुराद रुखियो माल आहे, पर ही बि पंहिंजो ज़ोर पूरो लेंदा। सम्झा छो त हिन मुराद जो बंदोबस्तु मूंखे ई करणो पवंदो। बाक़ी हिननि हमराहनि जो को हाल न आहे। अबा तूं सच सच ॿुधाए, मोलूअ खां माफ़ी घुरी आयो आहे या न? हा मां मोलू खां माफ़ी वठी उनखे राज़ी करे आहियां। राति भले वञी बाबा मोलू सां ॻाल्हाए रिश्ते जी ॻाल्हि करे अचे, पोइ इनकार कोन कंदो। जेकॾहिं तूं माफ़ी घुरी आयो आहीं न पुट, त पोइ मोलू खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। मूंखे त नथो लॻे त सोडल हुन खां माफ़ी घुरी हूंदी, लॻे थो त हुनजा कन छिके आयो हूंदो। अमां राति बाबा वेंदो न, हुनखे सभु ख़बर पइजी वेंदी त मूं हुन खां माफ़ी घुरी आहे या न। राति वेंदुसि पुट, वधीक ख़बर मोलूअ खां पवंदी। पुट तो बि त मोलूअ जो रायो ॾिठो हूंदो न। मां तोसां आहियां पुट, सही सही ॿुधाए त मोलूअ जो रायो छा हुयो? अमां मूं नसीबा जो रायो ॾिठो आहे ऐं मूंखे लॻे थो हू मूंसां शादी करण लाइ राज़ी आहे। जेकॾहिं छोकिरी राज़ी आहे न त पोइ हूअ पंहिंजे भाउ खे ज़रूरु राज़ी कंदी। तूं राति ॿीहर वञजांइ मोलूअ ॾे रिश्ते जे लाइ। अदा मूंखे सोडल जो रिश्तो क़बूल आहे, हाणे महिरबानी करे तूं इनकार न कजांइ। अदी पोइ मुंहिंजो छा थींदो? मां उन्हनि खे चवंदुसि त असांखे पंहिंजी भेण जो बदो घुरिजे। अदा ये अजायूं ॻाल्हियूं न कर, उन वटि कहिड़ियूं छोकिरियूं वेठल आहिनि जो तोखे बदे में ॾींदा। जेकॾहिं उन्हनि वटि छोकिरी न आहे न त मूंखे ॿिए हंधा पाणे उहो रिश्तो वठी ॾींदा। जेकॾहिं ॿिए हंधा हुननि खे छोकिरी मिले हा न त हू सोडल लाइ वठंदा, तो लाइ छो? इन जो मक़सदु आहे त हू ठो आहिनि, उन्हनि खे किथां बि संग न मिलंदो। हाणे हिननि खे मार लाईंदुसि। ख़बरदार अदा, जेकॾहिं तो उन्हनि खे रुलायो, जेकॾहिं तूं उन्हनि खे रुलाईंदे तूं मिठू वारनि ॾे वञी वज़ीरान जो संग वठंदा ऐं हू अखियूं पूरे हा करे छॾींदा। ऐं मां नथी चाहियां त वज़ीरा जी शादी सोडल सां थिए। जेकॾहिं मुंहिंजी शादी सोडल सां थी वई, दादा माजिद खे वज़ीरा जो संग मिली थो सघी। अदी इहा ॻाल्हि बि तो सही कई आहे। कुझु बि हुजे पर मां उन्हनि खे साॻियो को न ॾींदुसि। जेकॾहिं तूं उन्हनि खे रिश्तो न ॾिनो न त मां वरी उन्हनि जे घर वेही रहंदमि, पोइ तूं छा कंदे? अदा हाणे इन में तुंहिंजी इज़त आहे त तूं इन रिश्ते लाइ हा करे छॾ। ॿियो त मिड़े ख़ैरु आहे न, एतिरो जल्दी तयारी करे छॾियो।
अॼु राति मीर शाहनवाज़ ख़ान जे घर में दाख़िल थी करे छोकिरी खे कठी ईंदासीं ऐं पोइ छोकिरी खे मालिकनि जे हवाले कंदासीं। अदा तो कादन जे दिल जी ॻाल्हि कई आहे, हाणे मरंदासीं पर पोइ ते कोन हटंदासीं। सौट मीर शाहनवाज़ ख़ान हिन टाइम पंहिंजे होश में न आहे। उनजे घर मथां हला करणु मौत खे दावत ॾियणी आहे। मौत अचणो हूंदो त हिते ई अची सघे थो, तूं छो थो ॾिजी? तोखे ख़ुदकशी करण जो शौक़ु आहे पर मूंखे न आहे। बहराम सही तो चए, जेको कदम खणबो सोचे सम्झी खणबो। हाणे ॿी का वाट न आहे रही। हाणे तव्हां ई ॿुधायो त छा कजे। जेकॾहिं पंहिंजी इज़त बहाल करणी आहे, मीर शाहनवाज़ ख़ान जे चंबे मां छोकिरी खे आज़ादु करणो पवंदो। गॾु हलण खां मूंखे इनकार न आहे। इहा ख़ुदकशी हूंदी, पोइ बि तव्हां सोचे वठो। मूं त सोचे छॾियो आहे, ज़रूरु हलबो, पोइ ते कोन हटबो। हलंदासीं, ज़रूरु हलंदासीं। मौक़ो मिलियो त घर में दाख़िल थींदासीं, न ॿिए दफ़े वरी दाख़िल थींदासीं। हाणे को बि बहानो न, सभु तयारी करे छॾियो। कादन ज़रूरु असांखे मौत जे मुंहं में वठी हलंदो, मुड़ंदो कोन। अॼु मुराद ऐं अली ख़ान मुंहिंजे हमराहनि खां बची निकिता आहिनि, पर हू खां वक़्तु बची न सघंदा। तव्हां उन्हनि खे मारणु छो था चाहियो? तव्हां उन्हनि सां ॻाल्हियूं कयो। जे अली ख़ान ॻाल्हियुनि वसीले मूंखे तलाक थो ॾिए त पोइ त मसइलो ई हल थी वेंदो। उन्हनि जो भाउ मूं वटि क़ैद आहे ऐं पोइ बि ॻाल्हियुनि लाइ मूं वटि नथा अचनि। हुननि जो भाउ तव्हां वटि क़ैद आहे, पोइ बि हू नथा झुकनि। उन्हनि जे ज़िद जो अंदाज़ो तव्हां नथा लॻाए सघो। अली ख़ान मूंखे कॾहिं बि तलाक न ॾींदो, पोइ बि मूंसां शादी जो ज़िद कयो वेठो हुई। तूं सिर्फ़ हुननि जे ज़िद जी ॻाल्हि थी करी, पर सुहिणा साईं तूं मुंहिंजी ज़िद जो अंदाज़ो ई नथी लॻाए सघी। मां तुंहिंजे करे हुननि जी लाशनि खे टुकर टुकर करे फिटो कंदुसि। जेको बि तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादीअ जे विच में ईंदो, मां हुनखे ज़िंदो दफ़न करे छॾींदुसि। अली ख़ान खे मारण खां पोइ मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजो सौट विच में ईंदा, उन्हनि खे बि मारे छॾींदुसि। तूं मुंहिंजो ज़िद बणिजी वई आहीं। ॿियो हुकुम कर सुहिणा, जेको चई मां उहो कयां। मां नथी चाहियां त मुंहिंजे करे एतिरा खून थियनि। तुंहिंजे मिलण खां पोइ केरु कम वक़्त खून करण थो चाहे, पर हू निभागा हलाए छो मुड़नि ई नथा। तव्हां उन्हनि सां ॻाल्हियूं कयो, अॼु या सुभाणे त ज़रूरु मनी वेंदा। ॻाल्हियुनि जूं सभु वाटूं बंदि थी चुकियूं आहिनि जानी। हाणे जेको ॾाढो हूंदो उहो ई हिते रहंदो। असां सां मीर शाहनवाज़ ख़ान धोखो कयो आहे, हुन फासाइण जी कोशिशि कई आहे। असां त हुनजे धोखे खे मुंहुं ॾेई वियासीं, पर मूंखे इहो ख़ौफ़ आहे त हू किथे अदा पीरल खे नुक़सान न पहुचाए। हू ज़ालिम आहे, कोन मुड़दो। इन करे मां सलाह ॾींदीसांव त हुन सां वञी ॻाल्हियूं कयो। अॼाई हू ॻाल्हियुनि में मूंखे चवंदो त तूं पूंज खे वञी तलाक ॾे। मरियम, उहा पराई छोकिरी नाहे, असांजे घर जी इज़त आहे। अदे अली ख़ान जी ज़ाल आहे, निकाह में आहे। हाणे जेकॾहिं हुनखे तलाक ॾेई ऐं पंहिंजे भाउ पीरल खे छॾाए थो अचां त पोइ सॼी उमिरि असां माण्हुनि जे अॻियां कंध खणी हली न सघंदासीं। ऐं पोइ हर शख़्स इहो ई चवंदो त मुराद पंहिंजे भाउ जी ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजी घर जी इज़त खे हिकु बेगैरत शख़्स जे हवाले करे छॾियो। पूंज खे तलाक ॾियण खां पहिरियों सुठो इन में आहे त मूंखे बंदूक करे छॾियो। पोइ मीर शाहनवाज़ ख़ान वॾा पीरल खे आज़ादु कंदो। न पीरल खे मरण ॾींदुसि, न ई वरी तोखे ख़ुदकशी करण जी ज़रूरत आहे। पर इन शाहनवाज़ खे मारे
अदा पीरल ऐं छोकिरीअ खे छॾाईंदासीं। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।